डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख ज़िले पोलियो के खात्मे वारी कमेटी DPAC जे इजलास में गैर हाज़िर रहंदड़नि ते कावड़ जो इज़हार कंदे खेनि वज़ाहती नोटिस जारी करण जी हिदायत करी आहे। इजलास में 24 सेप्टेम्बर ते थींदड़ पोलियो ख़िलाफ़ मुहिम जी तैयारियुनि ते गौर वीचार कयो वियो। कमेटी अहम नुक़्तनि जो जाइज़ो वरितो, जंहिंमें आलमी, क़ौमी ऐं डिवीज़नल पोलियो केस जे ताज़ी सूरत हाल, SIA इशारनि ऐं IPA जी कारकर्दगी शामिल आहे। हैदराबाद ज़िले में पोलियो केस जे ताज़े केस ज़ाहिर थियण ते बि गौर वीचार कयो वियो। कमेटी हर ॿार खे फुड़ा पीआरण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। अहम फ़ैसिलनि में मयारी ट्रेनिंग मुनक़िद करण, माइक्रो प्लान तैयार करण ऐं उन जी तस्दीक करण ऐं नाक़िस कारकर्दगीअ लाइ सख़्त एहतिसाबी क़दम खणण जूं हिदायतूं शामिल आहिनि। ज़िले कमेटी पोलियो जे ख़ात्मे लाइ पंहिंजे अज़म खे वरजायो ऐं इन ॻाल्हि खे यकीनी बणायो त हर ॿार खे पोलियो जा फुड़ा पीआरिया वञनि ऐं हिन मूज़ी मर्ज़ खां बचाव कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची